कंबर खां ॾिसूं था न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर सॼे मुल्क जियां कंबर में भी 23 मार्च जो में करारदाद पाकिस्तान क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट सजाद हैदर कादरी DO सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी कंबर शहदाद कोट अला बख्श सुमरो ऐं पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट डिवीज़न ऐं ज़िले अगवान अब्दुल कादर नूरुद्दीन कुरैशी जी अॻवानी में अलॻि अलॻि रैली कढी वई। गवर्नमेंट हाई स्कूल कंबर ऐं जिन्ना बाग खां हथनि में पाकिस्तानी परचम हथनि में खणी पाक आर्मी जिंदाबाद जा नारा हणंदा शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। जो में करारदाद पाकिस्तान जे ॾींहुं ज़िले कंबर में बि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिंमें ज़िले इंतिज़ामिया ऐं महकमा तालीम जे तरफ़ां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कंबर में परचम कुशाई खां बाद रैली कढी वई। पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट जे तरफ़ां जिन्ना बाग कंबर खां अलॻि रैली कढी वई। 23 मार्च पाकिस्तान जी तारीख़ जो अहम ॾींहुं 23 मार्च 1940 में मंटूबाग लाहौर में मुसलमान हज़ारनि जी तादाद में शिरकत करण बाद अलॻि मुल्क जो मुतालबो कयो। अॼोके ॾींहुं असां सभु इहो अहद कयो त पाकिस्तान जी तरक़ी लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। तारीख़ गवाह आहे त पाक फ़ौज जूं लाज़वाल कुर्बानियूं ऐं जिदोजहद सां हासिल थियो आहे। असांखे हिकु मज़बूत मुस्तहकम ऐं ख़ुशहाल पाकिस्तान जे ख़्वाब खे अमली सूरत इख़्तियार करण लाइ असांखे हिकु थी जिदोजहद करणु घुरिजे। पाकिस्तान असां जोश ख़रोश सां मल्हाए रहिया आहियूं ऐं असांखे उमेदु आहे त असांजी पाक आर्मी ऐं उन सां गॾोगॾु असांजी पाकिस्तान जी आवाम उन सभ सां गॾु आहिनि। कॾहिं बि कंहिं मुश्किल वक़्त में असां हर जॻह ते हर मोड़ ते असां पाकिस्तान आर्मी सां गॾु आहियूं ऐं उन जी हिमायती आहियूं ऐं कंहिंखे बि उन जी ज़रूरत न हूंदी कि पाकिस्तान जे सामने पाकिस्तान जे लाइ का मेरी अख खणी नज़र फेराए ॾिसे। असां उन्हनि जूं अखियूं कढी छॾींदासीं। असां में बिल्कुलु ज़रूरत आहे, असां में हिमत आहे। इंशाअल्लाह असांजी पाकिस्तान में केरु उन ॾींहंनि खां वठी करे हिन महिल ताईं मुखालिफ़ मुल्क दुश्मन मुल्क जेके असां सां गॾु ला इलाहा इल्लल्लाह त पढ़नि था, पोइ बि असांजे खून जा प्यासा लॻा पिया आहिनि। असांजे सरहदुनि ते बीठल असांजे जवाननि जे मथां बेगुनाह दुश्मननि जे चवण ते हमला पिया कनि। असां उन्हनि खे हिन तव्हांजे चैनल जे थ्रू पैगाम ॾियणु चाहियूं था त तव्हां केतिरी बि कोशिशि करे सघो था, पाकिस्तान खे लोॾे बि नथा सघो, न तव्हांजी का पाकिस्तान जे साम्हूं अचण जी हैसियत ई आहे। असां उन मुल्क खे बि अॼु चवणु चाहियूं था जेके पाकिस्तान में सां मुखालफ़तूं कनि था ऐं हेॾो ला इलाहा इल्लल्लाह बि पढ़नि